राइट साहब। वही त का सुठी चांहि त पिया कड़क ऐं मज़ेदार को सुरू अची वञे ऐं दिमाग़ जी थकावट बि दूर थी वञे। जी जी हींअर ई अव्हां जे लाइ गरम गरम चांहि खणी थो अचां। राइट साहब अव्हां जी चांहि। हा रखो हिते आउं पियां थो। ॿियो इहो राइट साहब बॉस चए थो चांहि पी पोइ मूं वटि अचे। हा ठीकु आहे चांहि पी आउं अचां। ठीकु। ऐं हा वही त अॼु चंड राति आहे मतिलबु त ईद जी राति ऐं सुभाणे ख़ैर सां ईद आहे। एडवांस में तोखे ईद जूं मुबारकूं। ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक। अव्हांखे बि एडवांस में ईद जूं मुबारक हुजनि राइट साहब। ख़ैर मुबारकूं ख़ैर मुबारकूं। ऐं हा हीअ तुंहिंजियूं ऐं तुंहिंजे ॿारनि लाइ ईद जी बची। महिरबानी साईं। मूंखे ख़बर आहे बॉस तव्हांखे कुझु ॾींदो ई कोन छो त हू ख़ैर ख़ैरात त ॾेई कोन। अलाह हिदायत ॾेसि तूं बि दुआ करीसि ऐं आउं बि दुआ कराईंदो आहियां पाण बि दुआ कंदो आहियांसि ऐं दोस्तनि खां दुआ बि कराईंदो आहियां त बॉस खे अलाह हिदायत ॾे दिलि में नरमी पैदा करेसि। आमीन। महिरबानी राइट साहब महिरबानी महिरबानी। अल्लाह जे नाले ते ॾी वञ बाबा अल्लाह तुंहिंजो भलो कंदो साईं। हल हल बाबा माफ़ कर माफ़ कर। वॾा मिठे मालिक जे सदके 10-20 रुपया ॾी वञ मूं ग़रीब मिसकीन खे अल्लाह तुंहिंजो भलो कंदो। हल फ़कीर हल अल्लाह मुंहिंजो अॻु में भलो करे छॾियो आहे। हाँ हे तुंहिंजे चवण सां मुंहिंजो भलो कोन थींदो। हल हल वॾा अल्लाह जे नाले ते ॾी वञ मां तव्हांखे दुआ कंदुसि। कान्हे ज़रूरत मूंखे तुंहिंजी दुआ जी। हल 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 पंहिंजो कमु कर। वॾा तूं मूं ग़रीब मिसकीन सां विड़ी छो थो तूं ख़ैरात न ॾे त न ॾे पर विड़ न। राहिल तूं छॾ फ़कीर खे हल हल मूंसां गॾु हल। तव्हां हलो सर आउं अचां। ठीकु आहे। फ़कीर बाबा ही वठो ऐं हा वॾे जी ॻाल्हि जो दिलि में न कजांइ। वॾे जी कुझु तबियत ई सख़्तु आहे इन लाइ आउं तोखां माफ़ी थो कयां माफ़ करीसि। ख़ैर आहे साईं वॾो आहे चई त छा थी पियो मूं बि दिलि में कोन कयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या हाल है सर? साईं दुआ अल्हम्दुलिल्लाह। ऋषि साहब जी जी बॉस तयार थी रहियो आहे मूंखे चईंदा दोस्तनि खे कंपनी ॾियो। पोइ वे हाँ? गेम खेलूं था। ठीकु आहे। या न वेंदी या असां वटि ईंदी तूं फ़िक्र न कर फरीद मूं चङी तरह ॾिठो आहे हिनखे। रशीदे अखियूं खोले ॾिसजो हाणे अचे थो राके लाइचर।
अल्लाह जे नाले रे बाबा, अल्लाह जे नाले, अल्लाह तोखे ख़ुशि कंदो, ॾेई वञ न साईं। अरे हलो हलो, असां शैतान खां ख़ैरात था करो, हलो हलो। हे छोटू, हेॾां अचो। हाँ शाबाश, अचो। अल्लाह तोखे गंज ॾींदो बाबा, अल्लाह तोखे ख़ुशि कंदो। जी बॉस। हाँ, सेठ करीम खे जेको ऑर्डर पहुचाइणो हो, मुंहिंजो मतिलबु आहे त हुनजो माल, कुकिंग ऑयल, तेल वग़ैरह ॿियूं शयूं हुनखे वक़्त सिर पहुची वियूं। मुंहिंजो मतिलबु आहे त का देरि त कान थी हुन में। जी बॉस, तव्हांजे हुकुम मुताबिक़ सेठ करीम खे हुनजो मुकमल माल पहुचाए छॾियो आहे। हिन में का बि देरि न थी। ठीकु आहे। ऐं हा राहिल, उहो सेठ भवन जो माल जेको असां वटि अचिणो हो उहो पहुची वियो आहे। जी बॉस, सेठ भवन जो मुकमल सामान असां वटि पहुची चुको आहे, जेके मूं पंहिंजे साइट एरिया वारे गोदाम में रखाए छॾियो आहे। राहिल, आहे त हिफ़ाज़त में न? जी बॉस, मुकमल हिफ़ाज़त में आहे, तव्हां को फ़िक्र न कयो। वेरी गुड राहिल, मूंखे तो ते पूरो यकीन आहे तूं पंहिंजो कमु तमामु ईमानदारी ऐं महिनत सां कंदो आहीं। महिरबानी बॉस, ईमानदारी ऐं महिनत में ई इज़त आहे, इन लाइ जो अवां मूं ते मुकमल एतमाद था कयो। तो जहिड़े नेक ऐं बहितरीनु माण्हू ते एतमाद करणो ई पवंदो आहे। इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे बॉस, जो तव्हां मूंखे इन लाइक़ु सम्झो था। आउं त हिकु नाचीज़ बंदो आहियां। राहिल, तूं मुंहिंजो सेक्रेटरी न, बल्कि मुंहिंजो पुराणो दोस्त ऐं साथी आहीं। मूंखे तो ते पूरो एतमाद ऐं यकीन आहे। तव्हां मूंखे इज़त ऐं मान ॾिनो आहे बॉस, जंहिंजो आउं शुक्रगुज़ार आहियां। माय डियर बॉस। राहिल, तूं जॾहिं मूंखे बॉस चवंदो आहीं न, त मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। गुड, वेरी गुड। थैंक यू बॉस। राहिल साहब, बॉस जो त वञी तव्हां सेक्रेटरी साहब सां मिलो, हिन प्रोजेक्ट जे बारे में तव्हांखे हू सभु कुझु ॿुधाईंदो। हा बॉस, मूंखे तव्हांजे बारे में ॿुधायो। तव्हां फाइल आंदी आहे प्रोजेक्ट जी? जी जी, अचे अचे। मां चाहियां असांजो जेको हीउ प्रोजेक्ट आहे, हिन शहर जो मुनफ़रिद प्रोजेक्ट हुजे। जी जी फरीद साहब, अॼु राति आउं हिन फाइल खे ॾिसी थो वठो। इंशाल्लाह प्रोजेक्ट जल्दी शुरू कंदासीं, तव्हांजी मर्ज़ी मुताबिक़। तव्हां को फ़िक्र न कयो। महिरबानी राहिल साहब, मूंखे तव्हां मां इहा ई उमेदु हुई। चङो, मां हाणे हलां। ठीकु आहे।
अलाह नाले को खैरा ॾेई वञे ऐं त सफ़ा सुठो पियो लॻी अलाह साईं तोखे साईं ॻाढ़ी कुंवार ॾींदो साईं। अरे फ़क़ीर ही मुंहिंजी उमिरि आहे अलाह खां कुंवार घुरण जी। हाँ हल हल पंहिंजो कमु कर हल। हाय हाय सोना शर्म छा जो मूं त तोखे दुआ ॾिनी आहे। फ़क़ीर अहिड़ी दुआ तूं पाण वटि रख, मूंखे नथी खपे तुंहिंजी अहिड़ी दुआ। हाय सोना दुआ नथी खपे त न वठ, पर ज़िंदगीअ में उहो नेक कमु करे वञ जो आख़िरत में साईं तोखे कमु अचे। ऐं शैतान आहियां शैतान, ॿुधई नेक कमनि खां परे रहंदो आहियां। हल हल तूं वञी पंहिंजो कमु कर। हाय हाय सोना मूंखे त पंहिंजे पेट पालण जी फिक्र आहे, उन लाइ तोखे दुआ पियो ॾियां त अलाह नाले कुझु ॾेई वञ। अरे पेट जो फिक्र थी न त वञी कमाई छो कोन थो? हाँ ये ॾटो मुटो लॻो पई। हाँ हल हल हल। हाय हाय छा कयां, पिन त मुंहिंजो पेशो आहे। अरे सेहतमंद आहीं। हाँ पंहिंजे हॾ खां कमु छो कोन थो वठी? हाँ हाँ हल हल। वॾा एतिरो लेक्चर मूंखे छो था ॾियो, ख़ैरात ॾियणो त ॾियो। ख़ैर ख़ैरात कोन ॾींदो आहियां, ॿुधई वञ वञी ॿियो को कमु कर। हाय साईं वञा थो वञा, विढ़ो छो था? विढ़ो छो था? ॾिसीअ साईं, हाय सोना तूं ई मूंखे नेक ऐं सुठो इंसान थो लॻी। अलाह नाले मां कुझु ॾेई वञ, अलाह तोखे हमेशह आबाद कंदो। फ़क़ीर ही वठ ऐं दुआ कर मूंखे बि ऐं वॾे खे बि त अलाह हिदायत ॾेसि ऐं अलाह तोखे बि जजो रिस्क ॾींदो। दोस्त ज़िंदगीअ में तूं पहिरियों माण्हू आहीं जो मूं फ़क़ीर खे तो दुआ ॾिनी आहे। अलाह तोखे ख़ुशि रखंदो ऐं तोखे आबाद कंदो। फ़क़ीर तूं न के ॿिए खे दुआ कंदे त पहिरीं अलाह तुंहिंजी दुआ क़बूल कंदो। असां तुंहिंजी दुआ जा तलबगार आहियूं। फ़क़ीर वॾे जा कड़ा लफ़्ज़ तुंहिंजे दिलि खे ज़रूरु ॾुखायो हूंदो, इन जो मूंखे अहसासु आहे ऐं इन लाइ माज़त खां आहियां। वॾे खे माफ़ु करीसि ऐं वॾे तरफ़ां त माफ़ी थो। हाय हाय वॾा तुंहिंजी हिन में तुंहिंजी कहिड़ी ग़लती, मूं तोखे माफ़ कयो। अलाह ख़ुशि करे। आमीन आमीन। वहीद पाणी ते खणी आ यार। पहल साहब पानी। हाँ जज़ाकल्ला। वहीद यार ॾाढी उञ लॻी हुई कमु कंदे कंदे थकावट जे करे। तुंहिंजी महिरबानी। पहल साहब हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा हा पुछ, छा थो पुछणु चाहीं? पहल साहब मूंखे हिन घर में कमु कंदे 2 महीना गुज़री विया आहिनि। हा बिल्कुलु, त पोइ? पहल साहब मूं अक्सर बास खे घर में चिड़चिड़ो ऐं बेसुकून ॾिठो आहे। वहीद तूं सही थो चई, बास घर में ऐं घर खां ॿाहिरि चिड़चिड़ो हूंदो आहे ऐं कावड़ बि कंदो आहे। अक्सर माण्हुनि खे कावड़ मां जवाबु ॾींदो आहे ऐं चिड़ बि कंदो आहे। उनजी बि हिकु वजह आहे, उहा इहा त जॾहिं इंसान घर में बेसुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहे न त हू चिड़चिड़ो थी पवंदो आहे ऐं कावड़ करणु लॻंदो आहे। बास सां बि इहा ई कैफ़ियत आहे। बास खे घर जो सुकून न आहे। सुकून इंसान खे माल ऐं दौलत सां न मिलंदो आहे। वहीद अगरि दौलत सां सुकून मिले हा न त दुनिया जो हर अमीर माण्हू सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे हा ऐं सुकून सिर्फ़ु घर वारनि सां गॾु ख़ुशि रहण में मिलंदो आहे, जेको बास वटि न आहे। इन बेसुकूनी जे करे ई बास चिड़चिड़ो ऐं बख़ील थी पियो आहे। वहीद मियां
अस्सलाम वालेकुम जी, केरु? वालेकुम सलाम। तव्हां FM मां पिया ॻाल्हायो? जी जी, मां FM 57 मां पई ॻाल्हायां। आऊं रफ़ीक गरीबाबाद कॉलोनी में पियो ॻाल्हायां। अच्छा। हिकु पोड़ी अम्मा आहे जेकी दर्दनि जी मारी आहे, वीचारी मिसकीन आहे, उञायल सतायल बुखियायल आहे ऐं टे ॾींहं जा अखियूं बि काटंदी आहे, पर कंहिंजे साम्हूं पंहिंजा हथ न टंगींदी आहे। अच्छा। हू चवंदी आहे त अलाह ॾींदो ऐं हुनखे अलाह ॾींदो बि आहे। जीअं त गरीबाबाद कॉलोनी में सभु ग़रीब माण्हू रहनि था ऐं हू पंहिंजी वसाइल हुनजी मदद बि कनि था। ऐं चाहियां थो त तव्हां उन पुड़ी अम्मा जी स्टोरी हलाए ताकी हुनजी मदद थी सघे। हा हा, ठीकु आहे। को न को रहम दिल अलाह साईं मोकिलींदो उन पुड़ी अम्मा जी मदद लाइ ज़रूरु। जी जी, मां पोड़ी अम्मा जी मदद लाइ स्टोरी हलाईंदसि। मुंहिंजो प्रोग्राम लाइव थियण वारो आहे। तव्हां मूंखे सिर्फ़ु पोड़ी अम्मा जी एड्रेस ॿुधायो। पोड़ी अम्मा जी एड्रेस बास वटि हेॾी वॾी दौलत ऐं कारोबार आहे। घर, दौलत, माल, दोस्त यार, माल मता, मुआशिरे में इज़त, मान, मर्तबो, पर बास खे दिल जो सुकून ऐं इत्मीनान कोन अथसि। हर वक़्तु बेचैन रहे थो। पोइ बास जी ही हेॾी वॾी दौलत कहिड़े कम जी जेका बास खे दिल जो सुकून न पहुचाए सघे ऐं जेका दौलत कंहिंजे कम बि न अची सघे। बास त कंहिंखे ख़ैरात ॾियण बि पसंदि न कंदो आहे, कंहिंखे अलाह पाक जे नाले ते बि न ॾींदो आहे, जॾहिं त ही सभु कुझु बास खे अलाह पाक अता कयो आहे। बास खे त मालिक जो शुक्र अदा करणु घुरिजे, हुन रब करीम जी बारगाह में सवें सजदा करणु घुरिजनि, हुन मालिक जे दर ते झुकणु घुरिजे। ए मालिक, हिन सॼे जहां जा परवरदिगार, मुंहिंजे बास खे हिदायत ॾे। प्यारा रहमान ऐं रहीम बास जे दिल में रहम पैदा कर। पंहिंजे महबूब जे सदके बास खे प्यार वारे ॻाल्हाईंदड़ ज़ुबान अता कर। दिल में प्यार ऐं मोहबत करण वारो इंसान बनाईसि। नंढे वॾे सां शफ़क़त वारी नज़र ॾीस। पंहिंजो रहम करीसि, पंहिंजो करम करीसि। मिठा मालिक, बास ते पंहिंजी बाझ कर। सोना मालिक, मुंहिंजे बास ते पंहिंजो फज़ल कर, पंहिंजो करम कर, पंहिंजो करम कर, पंहिंजो करम कर। ए मालिक तौबा तो दर वे हाजी तौबा तो दर, ए मालिक तौबा तो दर। अस्सलाम वालेकुम सामाईन, आऊं आहियां जी होस्ट शगुफ्ता कमाल। तव्हां ॿुधी रहिया आहियो FM 57। जी सामाईन, आऊं खणी आई आहियां अव्हां जे लाइ हिन प्रोग्राम में ख़ूबसूरत आवाज़नि जा गीत, गज़ल ऐं नगमा, मधुर मूसीक़ी में ठहियल गीत ऐं गज़ल बि अव्हां खे ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरीं हमेशह वांगुरु अॼु जी स्टोरी। हिकिड़ी पोड़ी अम्मा कंहिं ॾींहंनि खां तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहे, जंहिंजो हिन दुनिया में अलाह सवा को बि न आहे। बुखायल ऐं उञायल ज़िंदगी गुज़ारे रही आहे, जंहिंजी ज़िंदगी जा अक्सर ॾींहं फाकनि में गुज़रनि था। बेयारो मददगार आहे ही पोड़ी अम्मा, कॾहिं बि कंहिंजे अॻियां हथ नथी टंगे, कंहिंखां ख़ैरात ज़कात नथी घुरे। जी सामाईन, ही पोड़ी अम्मा अव्हां जे साकार जी मुंतज़र आहे ऐं अल्लाह ताला जी मदद जे इंतज़ार में आहे। हा ठीक है। हाँ सही बिल्कुल बिल्कुल, ना ठीक है। राहिल राहिल ही जी बॉस, कुछ पैसा है, लिफाफो आहे, हिन में एड्रेस लिखियल आहे हिकिड़ी ख़ातून जी, ये उनखे पहुचाए। ऐं हा, खाधे पीते जूं तमामु जेके शयूं आहिनि उहे बि उनखे पहुचाइणियूं। ठीकु आहे राहिल? जी बॉस, ही लिफ़ाफ़ो ऐं पैसा हुन ख़ातून खे मिली वेंदा, तव्हां को फ़िक्र न कयो। राहिल, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां ऐं मुतमइन आहियां। मूंखे अॼु ख़बर पई आहे त ज़िंदगी में कंहिंजी मदद करण खां पोइ इंसान जे मन में केॾी ख़ुशी महसूसु थींदी आहे। काश मूंखे इहा सोच अॻु में हुजे। बॉस, हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा चओ। बॉस, अॼु तव्हांजे चेहरे ते ख़ुशी ॾिसी मूंखे पाण तमामु ख़ुशी थी रही आहे। अॼु आउं ॾाढो ख़ुशि आहियां ऐं ख़ुशी महसूसु करे रहियो आहियां। बॉस,
अवां जे लाइ जेको आउं चाहींदो हुअसि न, शायदि अलाह पाक मुंहिंजी उहा दुआ क़बूल करे वरिती आहे। वाकई बॉस, अॼु मूंखे पाण अवां खे बॉस चवण ते फ़ख़ुरु आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी रही आहे। मां राहिल आहियां, तव्हां जे लाइ सामान आंदो अथमि। अचां थी, थोड़ो तरस। जी अम्मा। अमड़ अवां जे लाइ खाधे पीते जो सामान ऐं महीने जो राशन आंदो अथमि। ॿुधाए त किथे रखूं? अंदर खणी अचो। जी अम्मा जी। अवा सामान खणी अचो। अमड़ ही पैसा आहिनि। हर महीने आउं अव्हां खे पैसा पहुचाए वेंदुसि राशन सां गॾु। तव्हां को फ़िक्र न कजो, तव्हांखे हर महीने पैसा मिली वेंदा। ठीक है बच्चा, ठीक है। साईं सामान सब अची वियो। ठीक है, तव्हां हलो, आउं अचां थो। चङो मां, हाणे आउं हलां थो। तव्हांजो सभु सामान पहुची वियो। चङो बच्चा, खुदा हाफिज़। छा पियो सोची पुट? को सवाल अथई त पुछी वठ। हेॾांच हेॾांच। हाँ, हाणे चओ। ही छा ही? सामान? छा थियो आहे सामान खे? मिली वियो न मूंखे। बस तुंहिंजो कमु हाणे ख़तम। तूं वञ हाणे, पंहिंजो कमु कर। पर अम्मा जीजल। छा मां जीजल? अञा बि का ॻाल्हि दिलि में अथई त पुछी वठ। छा पुछण थो चाहीं? हू अम्मा। छा हू? अमड़ नालो छा अथसि? कंहिं मोकिलियो आहे? किथे थो रहे? तव्हां इहो त पुछो ई कोन। तूं कोन सम्झंदे बच्चा, तूं कोन सम्झंदे। जॾहिं हुकुम इलाही थींदो आहे न, तॾहिं वॾा वॾा शैतान बि हुन जे हुकुम जी तामील कंदा आहिनि। तूं सही थी चई अम्मा, तूं सही थी चई। वाह रंगी तुंहिंजा